Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी अदारा तू खाना इहो भलो थियो जो सादिक वारो मथे जो सूर ख़त्म थियो न पिराणा इन मसले खे ख़त्म न समझ। सादिक जो होश अञा ख़ता आहे, हुनजे अंदर में दुश्मनी जी चिणग ॿरे थी पई, जेका अॻिते हली मच ज़रूर थींदी। पोइ अदारा तू खाना तुवारे इन अंदाज़े खे मां नथो मञा। सादिक हींअर ईअं थी वियो आहे ॼण कुकड़ जे मींहुं। यार छॾ हिन सादिक खे, हाणे तूं इहो सोच त पाण छा कयूं, को धंधो धाड़ी कयूं, को कारोबार कयूं या इन्हनि फॾनि फसादनि खे जारी रखूं। अदारा तू खाना हाणे इन्हनि फॾनि में कुझु न आहे रहियो। हाणे इहो सोच त जवानी त ईअं ई वई हली, पर पीरीअ में कुझु न कुझु कयूं। हा यार पिराणा, कुझु न कुझु त करणो पवंदो। ये हिन दौर में बि कुझु न ठाहे सघियासीं न त पोइ यार पीरीअ में ॾाढो ॾुखिया थींदासीं। पोइ भला सलाह ॾे त छा कजे? यार मुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे, जे मुंहिंजो हौसलो ऐं दिमाग़ कमु करे हा त मां तोखां सलाह वठां। जहिड़े ऐं फॾेला त तुंहिंजो दिमाग़ वॾो कमु थो करे। इन करे चवां थो त का सुठी सलाह ॾे त इहा फॾे वारी किरत ख़तमु थिए। जे फॾे वारी ॻाल्हि कंदे त पोइ काॾां सुधरंदासीं। अदा हल त हलूं बचल खाना ॾे, हली था चऊंसि त बनीअ जो टुकड़ो ॾिए त आबाद कयूं, भला बनी सां गॾु वरी माल जो वापार बि कंदासीं। भला घटि में घटि वक़्तु त ॾाढो इज़त सां गुज़रंदो न। यार विराण सलाह त वाजिरी न ई, असल वाह वाह करे छॾी। पर यार पाण खां हार पोइ थींदो सही। अरे अदा ॾातू तूं रुगो हिमत न हार, सभु कुझु थी वेंदो। उहो बि त इंसानु आहे न जेको समय माण्हू खणी जहाज़ खे उॾाए थो। हो वाह वाह थी वई, जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं। कर वाह वाह। ठीकु आहे बाबा। करम खान सही पियो चए त इन्हीअ बचियल खान मां चङाई जी उम्मीद न रखजांइ सादिक भाउ। ऐं इहो बचल ॾातू वॾो वही वेंदो ऐं थियो बि ईअं वही वियो उन ॾो। भाऊ सादिक हाणे भला छा सोचो अथव? हाणे ही ॻोठ मूंखे छॾणो पवंदो। हिन ॻोठ में हाणे न रहबो। ईंदे वेंदे इहो ॾातू मुंहिंजे मुंहुं पवंदो। मां बर्दाश्त न कंदुसि। अदा सादिक इन्हे जो मक़सद तव्हां झेड़ो कोन कंदो? न कंदुसि झेड़ो। हुनजो सबबु इहो आहे त मां बाबे बचल खान खे पंहिंजी ज़बान ॾिनी आहे, ज़बान, ऐं मां हुनजो भरम रखंदुसि। खणी जो बचल खान मूंसां बेवाजबी कई आहे, बेवाजबी, पर पोइ बि मां धोखेबाज़ी न कंदुसि। भाऊ सादिक छा तव्हां करम खान वटि वञी रहंदव? न, उते छो रहंदुसि? इहा त मूंखे चङी तरह ख़बर आहे त इन्हीअ करम खान खां वधीक हिन तर में, हिन चूई में कारियर नांग नाहे। करम खान कारियर नांग आहे ऐं उन्हीअ कारियर नांग करम खान खे जॾहिं बि मौक़ो मिलियो न, डंग हणंदे देरी न कंदो। जे तव्हां ही ॻोठ बि छॾींदो त पोइ किथे रहंदो अदा सादिक? मुल्क मौला जो खुटो नाहे, किथे न किथे वञी रहंदुसि ऐं पंहिंजी वञी किरत करे पंहिंजो पेट गुज़र कंदुसि। अकेलो सिर आहे। जेकॾहिं न मां हिते रहियुसि त ॾातू ऐं मां हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थींदासीं।
ऐं झेड़ो अणटर थी पवंदो। मां इन बचल खाने जे साम्हूं कूड़ो थी पवंदुसि। बाक़ी ॾातू वारनि खां मुंहिंजो मौला पाण हिसाब किताब वठंदो। उहो ई मुंहिंजो मालिक उन्हनि जी ज़िंदगीअ खे अज़ाब करे छॾींदो। मामा रोलू यार कुछ भी कर इन्होंने भी नी गए इन्हें घर में तड़ जेस तक खबर ही मितेरी ने घर में अन्नी मुझे दिल के सुकून कोने। ढोलू तू तो अॼो को ॾींहुं सब्र कर। सुभाणे हिनखे तूं बचल खान वटि अचण ॾे। इंजाम सभु कूड़ पधरा कंदुसि छॾी थो मांसि। मामा खबर दो चे तो मोड़ लिखत बाए लिखत वो किया मोड़ी ने। अरे चढ़ा तू घबरा न। कूड़ी शइ अॻे कूड़ी हूंदी आहे पाणे कूड़ा थींदा। पर मामा जे खबर कामयाब थियो वो सोचा असांजो छा थींदो। पोइ शहर में हली ॿई पिनंदासीं। ॾेई वञो बंदा ॾेई वञो नाले अलाह जे। तुंहिंजो चवण नथो अचई छा? इन खां वधीक तो को धंधो ई नाहे। अचे तो चवण ॾेई वञो बंदा अलाह जे नाले ते अंधड़े खे जॾड़े खे इहो त मूंखे अचे थो। पर मामा पोइ हाणे पक सम्झी छॾ इहे बेत यादि करे छॾ। मां पाण बि नी गे फ़क़ीरनि सां गॾु ॾिसां वेठो। अरे तू जाई में परेशानी छा? तू घबराई छो थो यार? मां तो वेठो आहियां। हाणे इहो ख़बर मूंखे फ़ैसिले में कूड़ो कंदो एतिरो ठाउको आहे। रुगो सुभां को ॾींहुं थियणो ॾे पुछड़ो कंदो मां तो ते। ॾिसो मामा दाड़ त वॾी थो हणी। हल रस जियां तहां चयो उएं ई थियो। बचल खान फैसले में इंसाफ़ न करे सघियो ऐं सादिक ॾातू असां ठाह करण खां साफ़ इनकार करे। मिटल बचल तमाम साबरीन माण्हू आहे ऐं हू चाहे थो त चोर ऐं भाॻे खे ॿिन्ही खे हिकिड़ी नज़र सां ॾिसिजे त पोइ इंसाफ़ कीअं थी सघंदो? जेसि ताईं भाॻे जे सिर मथां हथ ऐं चोर जी निड़ीअ मथां लत न रखबी न तेसि ताईं इंसाफ़ कॾहिं बि कोन थींदो। हाणे बचल जा कम त ॾिसो न। चोर मथां बि हथ भाॻे मथां बि हथ। सादिक ॾातूअ खे ॾिसण ई नथो चाहे त उहो उन सां ठाह कीअं कंदो? बाबल साईं छा था सम्झो इहो जहिड़ो थींदो या न थींदो? हा कमदार सादिक ॾातूअ खां पलांद गाए वॼाए वठंदो पर उन लाइ सादिक कुझु वक़्त जो इंतज़ार कंदो ऐं पोइ ओचितो ॾातूअ जे मथां हलां कंदो ऐं ॾातूअ जूं वायूं बताल थी वेंदियूं त आख़िर इहो थी छा वियो? रसा मता सादिक मदद लाइ हेॾां अचे। थी बि सघे थो अचे थी बि सघे थो त न अचे छो त सादिक असांखे बि त पंहिंजो दुश्मन सम्झूं वेठो आहे। सादिक हेॾे असां ॾे अचण लाइ 1000 बार सोचींदो त हिकु ॻाल्हि त पकी आहे हाणे सादिक जी दिलि में बचल लाइ नफ़रत वेही वई आहे। हाणे सादिक बचल जी उहा इज़त कोन कंदो जेका पहिरियां कंदो हो। वधीक ॾिसिजे त छा थो थिए? कमला मां जॾहिं बि घर में कदम रखियो आहे त तोखे हमेशह ॾिठो आहे का न का किर्त करे थी पई।
अड़े साईं, असां खां वधीक त तव्हांजो घरनि में कमु आहे। औरतूं वीचारो सॼो ॼाड़ो घर में ईअं ई कमु कंदियूं हूंदियूं नी, जीअं तूं थी करे। पोइ बि कुझु मर्द अहिड़ा निभागा आहिनि कमला, जॾहिं ॿाहिरों कमाए घर मोटंदा आहिनि नी, त वॾे रोब सां ओॾो बावड़ कराईंदा आहिनि त हे सॼो घड़ो असांजे मथां थो हले पियो। असां ई था हलायूं पिया हिन घर खे। ख़बर थी हुनजो वीचार छा आहे त औरत सॼो ॼाड़ो घर में वेही मज़ा थी माणे, सॼो बाड़ असांजे मथां। हा साईं, इहो त घर जो शनो शनो कमु आहे जेको खुटण जो नालो ई नथो वठे। अञा थांव कपिड़ा मछ धोई वियो त वरी मंझंदि जी रोटीअ जो टाइम थियो थो वञे, वरी राति जी रोटी। ईअं सम्झ त साईं इहो थोरो थोरो कमु असांजो पियो हलंदो। अड़े साईं, हाणे कमकार खे छॾ कमला, वेह त घड़ी खनि रूह रिहाण कयूं। कमला, जेसीं ताईं इंसानु जीअड़ो आहे तेसीं ताईं इहो कमु ऐं कमु न छॾींदो। बाक़ी लालच त इंसान खे आहे कमला। धणी लालच त नाहे, पर इहो घर जो थोरो थोरो कमु त करिणो पए थो न। जेकॾहिं इहा शंड फूक न कंदसि ऐं घर खे हथु न आणंदसि त हीउ घर त गंद जो ढेर थी वेंदो। हा कमला, सफ़ाई त लाज़मी आहे। जेकॾहिं घर साफ़ न हूंदो नी त पोइ असां ऐं जानवरनि में कहिड़ो फ़र्क़ु। घर जी सफ़ाई अहम आहे कमला। सफ़ाई हूंदी त ईश्वर जी बि प्रार्थना करे सघबी न। धणी, जेकॾहिं तव्हां कुझु खाओ पीओ त जल्दी तयारु करे वठां। कमला साईं, अॼु हिन वात खे साही था पटायूं। अड़े साईं, सॼो ॼाड़ो था खाऊं पीऊं, ही पापी पेट को भरजण जो आहे छा? कमला कमला, ख़बर थी अॼु मुंहिंजे मन छा चयो? कमला, मुंहिंजे मन चयो त हल आसूदा हल हली कमला सां कुर्बजूं कचाड़ियूं कर। अस्सलाम वालेकुम फोग। वालेकुम सलाम। बाबा सादिक, खुश हैं? पुट दे खबर भला तव्हांजो फैसले में ठाहो थियो या न? फोग फ़कीर, ठाह वरी छा जो, बस बड़े बाबे बचल खान हथ बधिया, मिंथ मेड़ कई, रोई पियो। बस हुनजे गोड़नि ऐं हथनि खे ॾिसी करे दरगुज़र करे छॾियमि। बाबा सादिक, चवंदा आहिनि त जेको मुड़ियो सो जुड़ियो। छा रखियो आहे दुश्मनीअ में तबाहीअ खां सवाइ? बाबा, जेकॾहिं तूं पलांद करी हा त तुंहिंजी न्याणी का वापसि त कोन अचे हा न। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, उन ज़ुल्म जो पलांद ख़ुदा उन ॾातूअ खां ज़रूरु वठंदो। हा फोग फ़कीर, मूं पंहिंजे रब ते छॾियो, उहो ई इंसाफ़ कंदो। बाबा, हाणे तोखे हिकिड़ी नेक सलाह ॾियां। बाबा, तूं हाणे पंहिंजी पुराणी किरत खे वठ, या जेको टंड जो ठीको खयो हुई उहे अञा था पिया पैसा हलनि। बाबा, जेकॾहिं तूं घुमंदे फिरंदे हेॾे होॾे वेंदे पैसा खपी, भला अञा वेही खाईंदे या को कमु काज बि कंदे। फोग फ़कीर, पहिरीं कमाईंदोसि मां पंहिंजी मरियात न्याणीअ जे लाइ ऐं हुनजे ॾाज गॾु करण जे लाइ। हाणे मां रहियो आहियां अकेलो, हिकिड़ो पेट। कहिड़ो वञी दुबनि में वञा ऐं वञी मच्छी मारिया। बाबा, गुज़र सफ़र त करिणो पवंदो न, भली चाहे तूं अकेलो छो न हुजी। भला गुज़र करण जे लाइ तोखे थोरी घणी महिनत त करणी पवंदी न। बाक़ी यार, वेठे त शींहं बि बुख मरी आहे। कुझु न कुझु त कबो, पर फोग फ़कीर सोचां थो त छा कजे। बाबा ॾिस न, असीं फ़क़ीर माण्हू आहियूं। बाबा, असांजो कमु आहे पिनण ऐं खाइणु। बाबा, तूं आहीं मलाह, तुंहिंजो कमु आहे मच्छी मारणु। हाणे जेकॾहिं तूं उन खां को मथां कमु कंदे न त यादि रखजांइ, कामयाब कोन वेंदे। फोग फ़कीर, मालिक भलाई कंदो, मौला ते नंगा।
बाबा सामल मां त चवां थो धीअ मूमल खे कुझु ॾींहं माइटनि ॾे वञण जी इजाज़त ॾिजे। चई न कयोसीं त सॼी ज़िंदगी हुनजी हिते रोअंदे गुज़री वेंदी। जी बाबा साईं, मूमल जूं बि दाऊं आहिनि। मुंहिंजो परवरदिगार अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आहे। उनजी एॾी दिलि आज़ारी मां त डिॼां थो बाबा साईं उनजी बददुआउनि खां। छो त मूमल जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो तव्हां कयो हुयो बाबा साईं। जेकॾहिं उहो सच में बेकसूर आहे न त असां उन सां ज़ुल्म पिया कयूं बाबा साईं। हा पुट, इन करे ई मां चवां थो त सुभाणे वञी पंहिंजी घरवारीअ खे सुभाणे वटि छॾे अच। बाबा इन मां हिकिड़ी परख बि थी वेंदी। जे बेकसूर हूंदी त ॾिसजां पक सां मोटी ईंदी, पर जे ॾोही आहे त बाक़ी ज़िंदगी वेही पीउ सां गुज़ारींदी। बाबा साईं, मूं मूमल खे वञण जी इजाज़त ॾिनी आहे, पर उन दर ते छॾणु मां मूमल खे कॾहिं बि कोन ॾींदुसि। तव्हां खे हारीअ जे हथां सोभारे ॾे न्यापो कयो, उहो अचे वठी वञेसि। ठीकु आहे बाबा, ईअं बि सही आहे, पर संदसि पीउ अची हितां वठी वेंदो त ईअं बि ठीकु आहे। छो त बाबा साईं सोभारे जे दर ते वञणु ऐं उन जे घर जो पाणी पीअणु मुंहिंजो ज़मीर गवारा नथो करे। त मां उन जे दर ते वञा ऐं उन जे ॻोठ में वञा। ठीकु आहे पुट, मां के हारीअ जे हथां सोभारे ॾे न्यापो मोकिलियां थो, पाण अची वठी वेंदुसि। बाबा अॼु भला लॻी वञे धमाल। छोरा तोखे जोणे खे धमाल ॿुधण जो शौक़ु बा त हण जो बि वॾो शौक़ु आहे। बाक़ी यार मुंहिंजे दिमाग़ ऐं काकड़े में मिली एतिरी सप कान्हे जो तव्हां सां वेठो मां हिते ॼाड़ी हणां। हाणे हीअं कर, थोरो सब्र कर, माणे वई आहे पाड़े में अचे त उन सां मिली भली तव्हां मुक़ाबिलो कजो, मूंखे को बि एतिराज़ कोन्हे। फुफड़ हिते को मल मुक़ाबिलो थोड़ी आहे जो पुफी सां मां मुक़ाबिलो कंदसि। मुंहिंजी सोरठड़ी उहो बि तुंहिंजो शौक़ु पूरो था कयूं बसि न। इन मल जे मुक़ाबले जे लाइ मां पुफे खे बिल्कुलु फुल तयारु थो कयांसि। हा मां त पुफी सां विढ़ंदसि, पर तूं पहिरां राणी सां मुक़ाबिलो कर। छोरी चुप नथी करी, ॼाए न ठाहे सटको। हा बाबा थी वञनि ॿ हथ ॿधऊं संदरो। अरे छोरी हेॾां थी बाहे का लॻे तोखे शर्म न आया आहे हा? हिन चूसड़ी जे चवण ते पीउ खे संदरो ॿधी तूं दसी पियो, मिठी में पियो केराईंसि, तोखे हया कोन थो अचे हिन ॾाइणी जे चवण ते। पीउ खे पट ते लेटाईंदे हा ॻोठ वारा सही वाह वाह कंदा, वॾो कमु करे छॾिस। अम्मा मां ई सोरठ दिलि ख़ुशि करण लाइ मड़ी मज़ाक पे कई, तूं त ॿाहिरां सफ़ा तती आई आहीं। राणा पुफी त ॿाहिरां असुल तूफ़ान मचाया आई आहे। अड़े मूं तव्हांखे चयो न ॿिन्ही खे त माणे अचे त उन सां मुक़ाबिलो कजो। हाणे ॾियो सुम्हो। बाबा असांजी तोभां, तोखां बि तोभां, अम्मा खां बि तोभां, बाक़ी हिन घर में हाणे खिल भोग ते सफ़ा पाबंदी आहे। खिल भोग के पाबंदी आया जेको पीउ खे दसी पियो ओॾी महिल कुझु कोन पियो थिए या। ही त शुक्र आहे अची वियसि, न त हिन जो हॾियूं पासराटियूं भञ पूरो कयोसि हा। मुंह परे कर, पेट में सूर विझंदे छा? बिले वांगुरु घूरे छा तो ॾिसी? हा साईं, काई बि ॼणो को छेले जो गोश्त थो नज़र लॻंदो थो। अरे खाई त इहो सड़ियल पटाटा थो। मां त इहो थो ॾिसां त चवंदा आहिनि न त खाइण जो घरो ऐं कम जो बरो। असां पटाटा था खाऊं,
असांजी मर्ज़ी आहे। तू छेले जो गोश्त तैयार कर, तोखे कंहिं रोकियो आहे? हा छो न, सुभाणे सॼो छेलो कोई मां अकेलो खाईंदसि। ॾिसूं केरु थो रोके। मामा छेलो तू पोको जा, पर हेॾे अच। ए बाहि जी ॿार अखियुनि में सफ़ा पाणी भरिजी वियो आहे फुकू ॾेई ॾेई। न भलो न तोखां, मां त तुंहिंजे पीउ खे अॻु में बि चयो त तुंहिंजो ही पुटु ॿारींदो कोन, नेठि न ॿारई न। छा कयां भला, फुकू न ॼाणो नथी भरे। बाक़ी बाहि ॿारण जी ॻाल्हि आहे नी त चाची मितेरी खां वधीक केरु बाहि ॿारण ॼाणे ई न। जंहिं घर में वञे नी बाबा बाहियूं ई बाहियूं। हा सही थो चईं, ही हाणे असांजी कढ बाहि ॿारियो आहिनि। तव्हांजे पोयां कुदरत वारे बाहि ॿारी आहे, मूं न। ऐं मितेरी ख़ुदा करे ॾिसजाए त सॼी ज़िंदगी या बाहि हिननि जो पीछो कोन छॾींदी। अरे इहो बेईमानी त तव्हां था कयो न। कुदरत वारो बाहि ॿारे त तव्हांजी कढ ॿारे, त तव्हां मुंहिंजे कढ बाहि ॿारियो आहे। मामा यार ख़ुदा वञ पर इहे बाहि जी ॿार मूंखे ज़ोर आहे, वारो कर। अच्छो अथई मोह, ॿारनि कमा मुड़ुस जो, तूं बि मुड़ुस हुई, तोखां ॿरंदो ई कोन। पर थी मां थो ॿारियां बाहि, हलिया हलिया मां थो ॿारियां बाहि, हलिया ॿारे थी। हा भूपजा न। हा ख्याल सां फुकर जा मथा मां उॾामी वञा। निभागन साड़ तूं सॼो धुआं धुआं करे छॾियो आहे, तूं मानी बि न खाई सघूं। और रोलू निभागा आस्ते फूकूं ॾे, मता हिन ॾेढ गिराठे खे हिन फूकुनि सां उॾारे न छॾी। तूं न ॻाल्हाए विच में, तुंहिंजो ज़रूरत न आहे। जाए न भाउ, तोखे त साड़ आहे न, मानी जी सलाह जो तोखे न था कयूं। विच में पेट में सूर खा खा में। हा मां तो साड़ करे करे अखियूं करे छॾी निभागन। खा खा खबर खा मुंहिंजा साईं, हल कर मूंखे निभागा। सावल भला मूमल जे बारे में छा सलाह कयव? पूरा बाबा बचल खान पंहिंजे हारीअ खे न्यापो ॾिनो आहे त वञी सोबारे खे चओ, ऐं हाणे जॾहिं उनजो पीउ ईंदो उनखे असां छॾे ॾींदासीं। छा मूमल खे तव्हां छॾण कोन वेंदव छा? हिकु चक्कर वञण जो अंजाम तुंहिंजे साम्हूं आहे। मां वरी ॿीहर इन दर ते कॾहिं बि पेर कोन रखंदुसि, ॾोही हुजनि या न, पर मां इन दर ते कॾहिं बि पेर कोन रखंदुसि। मूमल सच सच हूंदो आहे, अॻे या पोइ इंसान सच ते एतबार कंदो आहे ऐं सच साम्हूं ज़रूरु ईंदो। ऐं मुंहिंजी इहा दिलि सां दुआ अथई त हिकु न हिकु ॾींहुं तूं पंहिंजी बेगुनाही जो सबूत ज़रूरु आणींदीअ। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।